नमाज जे मौजूद ॻाल्हायो अॼु मर्दनि मो नमाज हली वई अॼु हिननि भेनरुनि मो नमाज हली वई अॼु मुस्लमाननि मो नमाज हली वई मान जलसे वारे के जम जेको चइबो साईं इब्राहिम मां तुंहिंजो आशिक़ आहियां मां तुंहिंजो परवानो आहियां ॾींहुं राति तुंहिंजा वाइज़ हलाईंदो आहियां घोट तुंहिंजे घर में मसलो न आहे बाक़ी पोइ तव्हांजे जलसन रखाइण जो कहिड़ो फ़ाइदो यार बाक़ी तव्हांजे वाइज़नि ॿुधण जो कहिड़ो फ़ाइदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो नमाज़ पढ़ो त बरसातियूं ख़तम थी वेंदियूं अॼुकल्ह वॾो अज़ाब असांजे मथां मुसलत थियल आहे बार बार तूफान दा अचनि बार बार वॾियूं हवायूं थियूं अचनि बार बार वॾियूं बरसातियूं थियूं पवनि बार बार ओ मुंहिंजा अज़ीज़ो खिवणियूं थियूं खिलनि अॼु हर माण्हू परेशान लॻो पियो आहे बलोचिस्तान समुंड थी वियो आहे कोटिया जो इलाइक़ो समुंड थी वियो आहे जलमक्सी समुंड थी वियो आहे दरिया थी वियो आहे मानू वेचारा अलाए केतरा घरन खां बेघर थिया अलाए केतरा बुढ़ी वेचारा फतियूं ॾेई ॾेई गोता खाई खाई मरिया सुकन जे आवे में सावा भी वेचारा सटजनि था असांखे क़ुरान शरीफ़ जी महफ़िल जे लाइ चूंडण फरमायो दुआ है त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पांजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए ऐं असांजे मुजाहिदन बिरादरान जी मेहनत साईं ऐसी साहबा भाउ अब्दुल हमीद ॿिया जेके भी आहिनि अल्लाह ताला समूरनि जूं जफ़ाकशूं कोशिशूं कावशूं कबूल फरमाए हिन जलसे खे अल्लाह ताला असां तव्हां समूरनि जे लाइ माफ़ी ऐं निजात जो ज़रियो बणाए अजीजो ही मुहर्रम अल हराम जो महीनो शुरू थी चुको है हिन मुहर्रम शरीफ जे महीने जी पहिरीं तारीख़ ते हज़रत उमर साईं जी शहादत थी हिन महीने जी 10 तारीख़ ते हज़रत इमाम हुसैन जी शहादत तव्हां नज़र फेरायो त शहादत वारो इहो वॾो एज़ाज़ हज़रत उमर साईं खे हज़रत इमाम हुसैन साईं खे काथों नसीब थी हज़रत उमर साईं के हज़रत इमाम हुसैन साईं के शहादत वारो यो वॾो मर्तबो अल्लाह ताला नमाज में नसीब फरमायो हज़रत उमर साईं भी नमाज में बीठो दुश्मन धक आयो शहादत नसीब हज़रत इमाम हुसैन भी नमाज में हो दुश्मन तलवार हलाई सिसी मुबारक धड़ मुबारक को धार थी वही तो मुझा अजीजो मुझा दोस्तों मुझा भाईरो ये एडा नमाज जा आशिक़ एडा नमाज जा ये परवाना एडा ये नमाज जा पतंग हा जो अल्लाह ताला इन्हनि खे शहादत और अज़ीम रुतबो नमाज जे दौरान नमाज में धक लगण जे करे नसीब फरमायो ता हज़रत अली साईं ॾे निहारियो हज़रत अली साईं भी सुबह जी नमाज लाइ पिया वञनि अॼु असां मुसलमाननि नमाज के मामूली करे वरतो आहे अल्लाह जा बानो नमाज जी वॾी हैसियत आहे ये अल्लाह ताला इन्हनि वॾनि अज़ीम हस्तिन के नमाज में शहादत दे राय तव्हां असांखे पैगाम ॾिरायो त ये एॾा परवाना नमाज जा
जो सजी जिंदगी दुनिया वारी में द नमाज कायम कंदा रहा पिछाड़ी मां अल्लाह सही पाण ॾे घुरायो मान भी त नमाज जी हालत में सजदे जी हालत में। तॾहिं अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो ओ फरमाया क़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। अञा वॾी आवाज़ ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो मां दुख सां थो चवां अॼु मुसलमाननि मां नमाज़ जी मोहबत निकिरी वई आहे। चङा भला वाइदनि ॿुधण वारा नमाज़ पढ़ण लाइ तयार न आहिनि। ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं तव्हां नमाज़ नथा पाण में पैदा कयो त हे वाइद ज़रे जो तव्हांखे फ़ाइदो न ॾींदा। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जेकॾहिं तव्हीं नमाज़ पाण में नथा पैदा कयो मर्द हुजनि या मायूं हुजनि उन्हनि खे कॾहिं बि आराम न मिलंदो पाण में नमाज़ पैदा न कंदा कॾहिं बि फ़र्ज़ न मिली कॾहिं बि उन्हनि खे सुकून न मिलंदो। नमाज़ जेको नथो पढ़े उनजो हज क़बूल न आहे। नमाज़ जेको नथो पढ़े उनजो उम्रो क़बूल न आहे। नमाज़ जेको नथो पढ़े उनजा रमज़ान जा रोज़ा क़बूल न आहिनि। ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मेहरबानी फरमाए पाण में नमाज़ पैदा कयो। नमाज़ में हिन जहान जो भी आराम आहे त क़बर वारी ज़िंदगीअ में भी नमाज़ जे सदके अल्लाह तव्हांखे आराम नसीब फरमाईंदो। आख़िरत वारी ज़िंदगी भी अल्लाह जन्नत वारी नमाज़ जे सदके नसीब फरमाईंदो। नमाज़ एॾी भली शइ आहे एॾी भली शइ आहे एॾी भली शइ आहे जो दुनिया में भी तव्हांखे नमाज़ आबाद ऐं शादाब रखंदी त आख़िरत में भी अल्लाह ताला नमाज़ जे करे तव्हांजा बेड़ा ई पार फरमाए छॾे। नमाज़ पढ़ो भॼो न नमाज़ ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मुझा भाइरो मां कसम खणी थो चवां अल्लाह जी ज़ात शाहिदा मां कुरान शरीफ जे सदके सिंध ऐं बलोचिस्तान घुमी चुको आहियां। मां जाथे वञा थो हिकिड़ो ई आवाज़ आहे साईं नमाज़ जे मौज़ूअ ते ॻाल्हायो साईं नमाज़ जे मौज़ूअ ते ॻाल्हायो साईं नमाज़ जे मौज़ूअ ते ॻाल्हायो। अॼु मर्दनि मां नमाज़ हली वई अॼु हिननि भेनरुनि मां नमाज़ हली वई अॼु मुस्लमाननि मां नमाज़ हली वई। ओ मुस्लमानो संभालियो पाण छॾे ॾिनी अथव नमाज़ तॾहिं त तबाह बर्बाद लॻाए पिया हो तॾहिं त मुस्लमान ख़ुदकशियूं कंदा था वञनि तॾहिं त मुस्लमान हिक ॿिए खे मारींदा था वञनि। नमाज़ छॾे ॾिनी आहे तॾहिं त मुस्लमाननि जी ज़िंदगियुनि में सिर्फ़ वेड़ा सिर्फ़ चिड़ा सिर्फ़ परेशानी आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुंहिंजा भाइरो ओ मुंहिंजूं अमड़ियूं ओ मुंहिंजूं भेनरियूं
मां सभिनी खे मोतबाना गुज़ारिश करां बेली नमाज जी पाबंदी कयो अल्लाह जी ज़ात जो कसम नमाज शुरू कंदा वेंदो हीअ ज़िंदगी दुनिया वारी भी तव्हांजे लाइ बिश्त बणिजी वेंदी क़ब्र क़यामत में भी अल्लाह तव्हांखे आराम ऐं फरहत ऐं सुकून नसीब फरमाईंदो यसा नूरुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम नबी से फरमायो नमाजी दुनिया में भी आबाद रहंदो क़ब्र में भी नमाज रोशनी करे हाँ ठाकुर पाईंदो आखिरत में भी नमाज पंहिंजनि परवाननि खे मुंह में चमक दई हथन पैरन में चमक दई वजूह यौमइज़िन नाइमा लिस्सय्या राज़िया फी जन्नतिन आलिया ला तस्मउ फ़ीहा लाग़िया फ़ीहा ऐनुन जारिया फ़ीहा सुरुर मरफ़ूआ व अक्वाब मौज़ूआ व नमारिक़ मसफ़ूफ़ा व ज़राबिय्यु मबसूसा हाँ नबी से फरमायो नमाज क़ब्र में तो रोशनी कंदी पर क़यामत जे ॾियारे नमाज पंहिंजनि मर्दनि ऐं माइनि परवारनि जा मुंहं चमकाईंदी हथ पेर चमकाए भाकुर पाए नमाज चवंदनि हली अचो यसा नूरुहुम बैन अयदीहिम व बिअयमानिहिम जंहिं साईं जा सॼी उमिरि तव्हां सजदा जंहिं साईं जा सॼी उमिरि तव्हां रुकू कया जंहिं साईं जी सॼी उमिरि तव्हां नमाज पढ़ी न सर्दीअ जी परवाह न गर्मीअ जी परवाह हाँ न की गप जी परवाह न की मींहं जी परवाह न की कंहिं परेशानीअ में ग़मीअ में कंहिं मसइले मसाइल में नमाज क़ज़ा कयो सॼी ज़िंदगी तव्हां असां सां निभाईंदा रहियो अॼु असां तव्हांखे हलो त हुन साईं जो दीदार करायूं जंहिं साईं जा सॼी उमिरि तव्हीं सजदा ॾिना रुकू कया नमाज पढ़ी फमन कान यरजू लिक़ा रब फलियअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बी अहदा अञा वॾे आवाज़ अञा दिल जी मोहब्बत सां नमाज पैदा कयो यार चङा भला नमाज नथा पढ़नि चङा भला मां छा ॿुधायां हेॾियूं ॾाढ़ियूं नमाज नथा पढ़नि इहे ॾाढ़ियूं सुवारियूं बि कहिड़े कम जूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो वक़्तु अथव संभालण जो टाइम अथव संभालण जो मां हिते अमड़नि भेनरनि खे बि गुज़ारिश करणा हो मिड़ियूं मां तव्हांखे बि तवजो करे अर्ज़ु रखां त महिरबानी करे नमाज़ पढ़ो नमाज दुनिया में भी तव्हांखे आबाद कंदी क़ब्र में भी तव्हांजो साथ ॾींदी क़यामत जे ॾियारे भी तव्हांजो साथ ॾींदी नमाज जाते अबू कम न अचे जाते अम्मा कम न अचे जाते मिट माइट कम न अचनि जाते दोस्त अहबाब कम न अचनि जाते बच्चा ॿार कम न अचनि उते नमाज दी कम अचे यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मीहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि वॾे आवाज़ सां ओ मुझे प्यारे नबी फरमायो जॾहिं नमाज़ी मर्द ऐं माईअ खे क़ब्र में पूरियो थो वञे
मुनकर नकीर जनता सवालन जे लाए मन रब्बुक मन नबियुक मा दीनुक ये टे सवाल खणी कब्र में दा भजन नबी से फरमायो उथारींदा वेंदा नमाज़ी मर्द के माईअ खे जियां जो नमाज़ी उथदा वेंदा अल्लाह ताला कब्र में इन्हनि खे टे पारीअ वारो सिज ॾेखारींदो हे बिना देर जे मुनकर नकीर मलाइकनि खे धिका ॾेई चवंदा दऊनी उसली दऊनी उसली दऊनी उसली परेद थियोसीं नमाज़ पढ़ूं परेद थियोसीं नमाज़ पढ़ूं नबी ज़ैनल फरमायो मुनकर नकीर हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा चवंदा हिन खे त कब्र में भी नमाज़ याद आहे कहिड़ा हिन खां सुवाल कयूं मोटी अल्लाह ॾे वेंदा हो अल्लाह साईं हिन मर्द खे हिन माईअ खे त कब्र में भी नमाज़ याद आहे कब्र में भी तुंहिंजी नमाज़ था पढ़नि अल्लाह साईं मुस्कुराए खिली फरमाईंदो ओ मलाइको मूंखे त ख़बर इहे नेक आहिनि नमाज़ियुनि तव्हांखे शायदि करण जे लाइ मोकिलियोमांव इन जी क़ब्र त बिश्त जो बाग़ बणायो पर जिन खे बि क़ब्र में नमाज़ यादि हुजे उन खां हिसाब किताब ई मावा बिना हिसाब किताब जे सॼी क़ब्र उन जे लाइ बिश्त जो बाग़ बणाए छॾींदा कयो अञा वॾी आवाज़ हिसाब किताब ई मावा अञा नमाज़ न थी वञे खुदा जा बानो संभालो संभालो मां नौशरो फिरोज में हिकिड़े ॻोठ में आयुमि ॻोठ जो नालो न खणंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो मां उते चौहान जिन मुंहिंजो जलसो रखियो उन्हनि मूंखे घर में विहारियो पर्दो कराए मां उते वेठो रहियुमि नमाज़ जो टाइम थियो मग़रिब जो मान जलसे वाले के जमजे को चेबो साईं इब्राहिम मां तुंहिंजो आशिक़ आहियां मां तुंहिंजो परवानो आहियां ॾींहुं राति तुंहिंजा वाइद हलाईंदो आहियां ॻोठ में तुंहिंजा वाइद हलंदा आहिनि साईं मां तुंहिंजे इश्क में जलसो करायो आहे ऐं हाल ॾिसो आशिक़नि जो क़ुरान जे परवाननि जो हाल ॾिसो मां चयोमांसि यार नमाज़ जो टाइम थियो आहे मग़रिब जी नमाज़ जी आज़ान थी मिले इते नमाज़ पढ़ो या मस्जिद वेझी आहे अचे न मस्जिद वेझी न आहे परे आहे हिते पढ़ो मां चयोमांसि वारा मुसलो खणी आ सॼो घर ॻोल्हे मुसलो न मिलियो आख़िर कंध हेठि करे चई साईं भला मां ॾिसी थो अचां ओड़े पाड़े मां सॼो पाड़ो घुमी आयो हिनखे मुसलो न मिलियो आख़िर मुंहुं ढिलो करे मुंहिंजे साम्हूं कंध हेठि करे चई साईं रुमाल खणी आयो आहे पाक आहे मां चयोमांसि यार छा तव्हांजे ॻोठ में मुसलो ई न आहे वॾी ॻाल्हि कयो यार तुझे घर में मुसलो न आहे बाक़ी वो तव्हांजे जलसन रखाइण जो कहिड़ो फ़ाइदो यार बाक़ी तव्हांजे वाइदनि ॿुधण जो कहिड़ो फ़ाइदो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे इहे वाइद इहे जलसा इहे तक़रीरा कंहिं कम जो न आहिनि जेसि ताईं नमाज़ न आहे वक़ाल रसूल या रब्बि इन्न क़ौमी इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा वॾे आवाज़ केड़ा केड़ा मञो था क़ुरान मजीद सचो हाथ मथे खणो थो माण्हू हे कुरान मजीद मुझे मथे दिया अल्लाह जी ज़ात जो कसमा बेनमाजी तबाह बर्बाद दुनिया में भी कब्र क्या छो न था समझो ता बच्चा बार तबाह कयो था पाण के तबाह कयो था टे इमाम चवंदा जो को नमाज न तो पढ़े यो वाजिबुल क़त्ल इमाम अहमद बिन हंबल इमाम मालिक इमाम शाफी ये सब चवंदा शादा चो ते वाजिबुल क़त्ल आ बेनमाजी मर्द या माई मारियो पर इमाम अबू हनीफा जे तो न मारियो न जेल में विझो न बेनमाजी सां ॻाल्हायो न बंद कयो न जेल में
जेस ताईं तौबा ताइब न थियनि निमाज़ जे लाइ न चवनि तेस ताईं इन्हनि खे जेल खां ॿाहिरि न कढो। ऐं हे वरी जिते निमाज़ ते अचे जे निमाज़ जे न हुजे हा त हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में तीरनि तलवारनि जी बरसात में छो पियो निमाज़ पढ़े? मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन जे मान मथां अज़ीम शहादत हज़रत इमाम हुसैन के नसीब थी नमाज में सजदे में पढ़े तो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अञा वॾे आवाज़ सां केड़ा केड़ा हुसैनी हो तुम ते घणो तमाम ॾिसां सब हुसैनी हो। अज इरादो कयो जो बाकायदा नमाज जी पाबंदी कंदासीं। हज़रत इमाम हुसैन वॾो नमाज जो परवाह तॾहिं त के अल्लाह वारे जो जे न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। तने अल्लाह वारे बेवरी हज़रत इमाम हुसैन जी ने की कही चली बाबा नबी नाना निस्बत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। वाह हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में नमाज पढ़ी ॾेखारी। हाँ सिसी मुबारक धड़ मुबारक गोंदार दी दे जुबान दे जारिया सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। खुदा जो वास्तो तो असांजो वाइज़ हुयो आहे बस मांखे ज़ोरीअ कुंडी ईंदो असुल जलसो होॾे आहे जोगी साहब तारीख़ वरिती आहे असांजे बिरादर साईं एसी साहब चयो साईं अचो हर हाल में न आहे त 10 सवड़ियूं पाए सुंदो भाई ॻाल्हि पोइ तुंहिंजी कीची आहे। मां चयो भाई ईअं न कजांइ पोइ हेॾे आयोसि अल्लाह ताला जो फज़ुल थियो रब तव्हांजी ज़ियारत बि कराए एसी साहब जो बि दीदार थियो सॼी जमात खे ॾिठो ऐं अर्ज़ु इहो करणु आहे ॿेली निमाज़ पढ़ायो पाण खे निमाज़ कयो बचनि ॿारनि खे निमाज़ पढ़ायो कमियों कोताहियूं सभिनी में न फरिश्तो कोई न गुनाह मासूम नबिया ऐं अल्लाह वरी असहाबनि आल बैतन खे गुनाह महफूज़ रखियो। असां त ग़लतीअ जा पुतला आहियूं असां त गुनाह जो घर आहियूं। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो पयूं ग़लतियूं थींदियूं रहंदियूं पयूं। हाँ हाँ असां में बेहयायूं पिछड़ायूं ईंदियूं रहंदियूं पर माण्हू जॾहिं नमाज़ पढ़ंदो इहे बेहयायूं पिछड़ायूं परे थींदियूं असां मूं ग़लतियूं ख़तम थींदियूं वेंदियूं। उतलु मा इलैक मिनल किताब व अक़िमिस सलाह इन्न सलात तन्हानिल फहशाइ वल मुनकर वलज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।
वॾे आवाज़ नमाज पढ़ो ताके बेहयकू नमाज रोकी नमाज पढ़ो ताजो गुनाह दिलियों कटला रोशन बणजी वेंदियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो नमाज पढ़ो ते बरसातियूं ख़त्म थी वेंदियूं अॼुकल्ह वॾो अज़ाब असांजे मथां मुसलत थियल आहे बार बार तूफ़ान था अचनि बार बार वॾियूं हवायूं थियूं अचनि बार बार वॾियूं बरसातियूं थियूं पवनि बार बार ओ मुंहिंजा अज़ीज़ो खिवणियूं थियूं खिलनि अॼु हर माण्हू परेशान लॻो पियो आहे बलोचिस्तान समुंड थी वियो आहे कोटिया जो इलाइक़ो समुंड थी वियो आहे जलमक्सी समुंड थी वियो आहे दरिया थी वियो आहे माण्हू वीचारा अलाए केतिरा घरनि खां बेघर थी विया अलाए केतिरा बुढ़ी वीचारा फतियूं ॾेई ॾेई गोता खाई खाई मरी विया सुकनि जे आवे में सावा भी वीचारा सटजनि था ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो ये जेका भी नवूसत आहे या बेनमाज़ी जी नवूसत आहे नबी साईं फरमायो हिकु बेनमाज़ी जी नवूसत 40 घरनि ताईं वेंदी आहे हाणे तव्हां नज़र फेरायो त असांजे घर में असांजे पाड़े में असांजे इलाके में घणा बेनमाज़ी आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो को बेनमाज़ी को नमाज़ी आहे न त हर को बेनमाज़ी आहे हे जेके भी अज़ाब जेके भी तकलीफ़ां थियूं अचनि इहे नमाज़ न पढ़ण जे करे अल्लाह जो वास्तो तो नमाज़ पाण में पैदा कयो अल्लाह जो वास्तो तो संभालियो मुसलमानो मोटी जो अल्लाह जे दरवाजे ते अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू ला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम अञा वॾी आवाज़ मोटी जो अल्लाह जे दर ते नमाज़ नथा पढ़नि माण्हू मस्जिदूं वेचारियूं रोअनि थियूं अल्लाह जी ज़ात जो कसम हो जेको मस्जिदनि जे ॻोढ़नि ॾिसण वारो घरनि में मुसला न आहिनि नमाज़ा न ज़हरल फ़साद फिल बर्रि वल बहर बिमा 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 कसबत अयदीना सब जो कुरान मजीद सचो आहे कुरान मजीद सचो अल्लाह जो वास्तो तो वरी तो गुजारिश किया हो मंगरे साहब ओ भेण क़ौम सां तालुक़ रखण वारो पाण में नमाज घर में नमाज बचन में नमाज पोइ ॾिसो त अल्लाह कीअं थो ज़िंदगियूं असां मुसलमाननि जूं फ़रहत वारियूं बणाए ओ मुंहिंजा अज़ीज़ो कहिड़ी ज़िंदगी आहे बेनमाज़ीअ जी वेठो आहे बि लानत थी वसेसि सुम्हियो पियो आहे बि लानत थी वसेसि कचहरी करे तो भी मर्द या माई बेनमाज़ी लानत थी वसेनि नबी साईं फरमायो हत्ता के कुरान जी तिलावत था करण बेनमाज़ी तॾहिं बि लानत थी वसेनि साईं फरमायो काबे जो तवाफ था करण बेनमाज़ी तॾहिं बि लानत थी वसेनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो नबी साईं फरमायो बेनमाज़ी रोज़ा रमज़ान जा था रखनि नमाज़ नथा पढ़नि तॾहिं बि लानत थी वसेनि रोज़ा क़ाबिले क़बूल न आहिनि का बि नेकी बेनमाज़नि जी अल्लाह बारगाह में मंज़ूर नथी थिए ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो अॼु हिम्मत सां जज़्बे सां
अज तहां बहादुरी सां इरादो कयो शौक़ ऐं मोहब्बत सां त पाण भी नमाज़ी थींदासीं बच्चन ॿारनि खे भी नमाज़ी बणाईंदासीं पोइ ॾिसो त अल्लाह ॿई जहान कीअं तव्हांजा आबाद फरमाए वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए फबअय्यि आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वरी आवाज़ कंदो महिनत नमाज़ जी गुज़ारिश आहे सभिनी खे महिरबानी करे नमाज़ पढ़ो मूंखे वॾो टाइम न आहे छो त मूंखे सफ़र करिणो आहे वरी पोइ हिते उहा जमात बि इंतज़ार में आहे मां हर दफ़े मौज़ू त इलाही पर हर दफ़े तव्हांखे नमाज़ लाइ इलाज कंदो हर दफ़े तव्हांखे मौत जी तयारीअ लाइ इलाज कंदो अज़ीज़ो संभालियो मां हाणे वियुमि घोटके जे पासे जलसो रखियो अबड़ा बिरादरीअ जा माण्हू मूंखे चयूं साईं इब्राहिम ही जलसो ॿिनि नौजवाननि जे रूह खे राहत पहुचाइण जे लाइ रखियो वियो आहे अब्दुल हमीद अब्दुल मजीद इन्हनि जा नाला ॿई नौजवान हिकिड़े जी 16 साल उमिरि हुई ॿिए जी 15 साल उमिरि ॿई सका भाइर वॾे खे रोज़ो 28 रोज़े ते वेचारा वया पे शॉपिंग करण दर्जे को कपड़ा खाना पे विया हाँ वाचूं वठण विया चोपड़ियूं वठण विया हाँ चश्मा वठण विया जॾहिं दर्जे को कपड़ा खणी वाचूं वठी चश्मा वठी जॾहिं मोटिया पे जूतियूं वठी हाँ आया रस्ते में एडो खतरनाक एक्सीडेंट थियो ॿुधाइनि पिया बि ॾेखारनि पिया बि तस्वीरां रोहन पिया डांडियूं करे चवनि पिया जेसीं हे हुननि जा फोटू आहिनि तस्वीरां ॾिसो अहिड़ो ख़तरनाक हादसो थियो जो टेलो मथां चढ़ी वञनि मोटरसाइकिल ते एक्सीडेंट थी पियो हेठों मोटरसाइकिल टेले जे अची वई ॿुधाइनि पिया जेसीं वॾे भाउ वेचारे जो सॼो मुंहुं चिथाड़जियो मथो चिथाड़जियो मुंहुं ॾिसण जहिड़ो न बाक़ी नंढड़ो त वेचारो सफ़ा ईअं चिथाड़जियो जीअं कमंद जो गनो मशीन में चिथाड़जी वेंदो आहे वेचारे जा उज़वा खुली विया ॿाहूं अलॻि थी वियूं चङा वेचारे जूं भॼी पियूं पेट फाटी पियो आहे गुंडा ॿार निकिरी आया ॿुधाइनि पिया चइसि हुननि वेचारे जो जनाज़ो नंढे जो रुमाल में गंढ वेड़े खणी आया अल्लाह अकबर कबीरा सजे गोठ में राज खूब ॿुधाइनि पिया चइसि अम्मा वेचारी जी जल रोए थी हर हर बछड़नि खे यादि करे डांडियूं थी करे साईं इब्राहिम आवाज़ कर अम्मा के सब्र जी तलकीन कर लाउड मथे भी आया है ओ मुझा अजीजो मुझा दोस्त मां तो उनके चम यार मां दवाए क्या दो पर वाद अम्मा जे दिल में वडो दर्द होंदो मां तो मां के सब्र जी तलकीन क्या पर जने मां जने इन हासे के ॾिसां दो फोटन में त मुखे अलाए शादो ते अम्मा ते वेचारी सामू इन जा जनाजा ॾिठा आहिनि अम्मा जा ये शहजादा बचड़ा सामू गुलाब जा गुल चिठल हूंदा अलाए शाम ते गुज़रदो हूंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो इहा इंसान जी ज़िंदगी ख़ुशि चङा भला निकिता शॉपिंग करे मोटिया अजल जो शिकार थिया इन जे करे मां सभिनी खे अर्ज़ु कंदो आहियां यारो ज़िंदगी ते को भरोसो न अथव महिरबानी करे संभालियो पाण में नमाज़ पैदा कयो मौत जी तलवार हली रही आहे कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा
वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। खुदा जी ज़ात जो कसम आहे उन्हनि जा मूंखे वीडिया ॾेखारनि पिया मूंखे अलाए छा पियो थिए मां दिलि जो तमामु कमज़ोर आहियां मां जो यार वीडिया बंदि कयो मुंहिंजा अज़ीज़ इहा आहे इंसान जी ज़िंदगी हिकिड़े जी उमिरि 16 ॿिए जी 15 साल ॿई नौजवान हसीन जमील अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हे वीचारा एक्सीडेंट जो शिकार थिया ख़बर ई नथी पई ईअं माण्हू मरी थो ख़ुदा जो वास्तो हे वक़्तु रांदि रूंद जो न आहे हे वक़्तु टीवी में VCR ॾिसण जो न आहे हे वक़्तु टच मोबाइल में ग़लति प्रोग्राम ॾिसण जो न आहे हे वक़्तु रब खे रिझाइण जो आहे परचाइण जो आहे अॼु इरादो कयो चओ इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदा चओ इंशाअल्लाह नेक थींदा कंदव महिनत घरनि में महिनत कंदव